फैसलो कयो बुधायो तो सही अल्लाह ताला जेके हिन रूए जमीन ते 4 वडा किताब नाज़िल कया तौरात इंजील ज़बूर ऐं क़ुरान करीम हिन हलंदड़ दौर जे अंदर उन्हनि जी कहिड़ी कैफ़ियत आख़िरकार केतिरनि ॾिहाड़नि जी कॉन्फ्रेंस खां पोइ उहे वॾा वॾा आलिम वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा दानिश्वर वॾा वॾा तज्ज़े निगार खोड़ा खोड़े बीही रहिया त तौरात जे करे जहीं वटि वियो उन ॿोलीअ में वियो ॻाल्हियूं मटिजी वियूं इंजील ॾे हंधि वियो बोलिन में वियो तरमीम अची वई ज़बूर जन वट वियो उन्हनि मटाए पंहिंजूं हथरा दी ॻाल्हियूं रखी छॾियूं लेकिन हा वाहिद किताब अल्लाह जो क़ुरान करीम जेको हिंद में भी सागो सिंध में भी सागो अरब में भी सागो अजम में भी सागो दुनिया कायनात ते सागो पर आसमानन ते भी सागो उन्हें जी सिट्र जुमलन तछा पर को ज़ेर ऐं ज़बर जी तब्दीली तरमीम न करे सघियो छो त अल्लाह पंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो पाण तॾहिं मूं चयो क़ुरान संधी आहे मुहबत बे इबादत तू अनपढ़ियो आ साईं पढ़ियल न आहियां क़ुरान सुबुह जो सवेर उथी नमाज ते अच कुरान खण चुम उन्हें खे ॾिस ज़ियारत कर इहा भी तुझे लाइ इबादत कुरान संधी आहे मुहबत बे इबादत कुरान संधी आहे इताअत बे इबादत कुरान संधी आहे तिलावत बे इबादत कुरान संधी आहे ज़ियारत बे इबादत कुरान हर दर्द जो दारो ऐं दवा कुरान करीम शफा बिया दुआ बिया उन साण दिली पे चख पायो त मज़ो कुरान खे सीने सां लगायो त मज़ो मखलूक ते इंसान खे वध शान मिलियो साईं रियाज़ अहमद के जसो जे मूं जहिड़े गुनहगार खे दावत ॾेई हुकुम करे घुरायो पहिरियों भेरो आयो आहियां अल्लाह जी रज़ा वास्ते अज़मत क़ुरान में तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जो सॼी राति ख़ुदा जो ज़िक्र करे सुबुह जी निमाज़ पढ़ी निंड करे ज़ोहर जो उथो न तव्हांजे कननि में गुंजार हुजे त क़ुरान थो इंसान खे इंसान बणाए मखलूक ते इंसान खे वध शान मिलियो इंसान मुसलमान खे ईमान मिलियो ईमान मिलियो सचो कुरान मिलियो कुरान मिलियो हशर जो सामान मिलियो थोरो नहीं हो पाण ते थोरो खुदा जो एहसान थियो पाण ते गौरो खुदा जो लागे लागे तो सगब की नकी गायो त मज़ो कुरान के सीने सा लगायो त मज़ो लाहे त नथो सगजे पर गायण जे लाइ हेड़ी महफिल सजाइण वारा तोखे मुबारक माण्हू पंजतनी सगाईंदा आहिनि न बा मां पंजतनी आहियां मां ताहिरी जमायत वारो आहियां सजण साईं जो गुलाम इब्ने गुलाम आहियां मां चवंदो आहियां त असांखे कामिल पीर डबल पंजतनी जो एज़ाज़ पंजतन पाक त अवांखे मालूम आहिनि हुजूर जी ज़ात मौला अली शेर खुदा हैदर कर्रार इमाम हसन मुज्तबा इमाम हुसैन शहीद करबला अम्मा खातून जन्नत लेकिन हुजूर जे चैनी यारन सां गॾु हुजूर खे मञीदा आहियूं असां डबल पंजतनी या मोहब्बत नफ़रत जो नालो असांजी जमायत में आहे नफ़रत असांखे असांजे कामिल पीर सेखारी कान्हे जंहिं जो नालो ही आहे जमायत इस्लाहुल मुस्लिमीन
तोखे हकीकी इस्लाह ॾिसणी आ त हिन जमायत इस्लाहुल मुस्लिमीन में ॾिस रूहानी इनकलाब ॾिसणो आ त रूहानी तलबा जमायत में ॾिस ॿारनि में इश्क़ रसूल पैदा करणो आ त अंजुमन नोने हाले ताहिरिया में अच हकीकी आलिम ॻोल्हणा अथई त जमीयत उलमाए ताहिरिया जो मैदान पियो आ सर्वे करे ॾिस काथे बि अहिड़ो इश्क़ न मिले कुरान मिलो पाक पैगंबर जे मुहाबे रहबर रसूल हाशमी सरवर जे मुहाबे सरताज नबी आखिर अनवर जे मुहाबे महबूब खुदा शाफी महशर जे मुहाबे नाज़िल थियो नबी पाक ते कुरान मुबिया आयो जो खणी अर्श ता जिब्रील अमिया उहो नूर पांच दिल में वसायो तमज़ो कुरान के सीने सा लगायो तमज़ो साईं जमायत तंग थे त हक लकजाए ओडी मल माइक परे जेको मुकर्रर टाइम रो इशारे जी देर आ हाणे दस थो जा उन्हनि खे जेके कुरान करीम जे फ़ाइदे खां अञा ताईं महरूम आहिनि या परे आहिनि या जन इन ॻाल्हि खे न ॿुधो आहे उन्हनि जे लाइ हिन फ़क़ीर जो ही पैगाम बि ॿुध दुनिया में हर को माण्हू चए थो बंगला हुजनि बाग हुजनि गाॾियूं हुजनि शोहरत हुजे सियासत में दौलत में दुकानदारीअ में भली तू सियासत में अल्लाह तोखे वधाए दुकानदारी में अल्लाह तोखे अज़मत दे कंहिंजी मोहताजी न हुजई कंहिंजे आॾो हथ न टंग यो भलो अमल असांजा मुर्शिद त आलिमन खे चवंदा आहिनि मौलवीओ मुसल्ले जी पघार जा आसरेदार न थियो वञी पंहिंजो धंधो कारोबार कयो पंहिंजी मईशत खे मज़बूत कयो त जीअं दुनिया वारनि जे आॾो हथ टंगण जी ज़रूरत न पए सरकारी नौकरिन जी कढ न लगो अमा सरकार मदीना जा नौकर हुआ ही आयो हक हिलाल जो पोरियो तिजारत करे पांजे जिस्म मा पघर कढो खबर पवे त अल कासिब हबीबुल्लाह छाखे चे दुनिया ते सिको पंहिंजो जमाइण जे घुरो था अब सिको समझो था न हजरत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह रहमतपुरी जवान चो सुभान अल्लाह जे अजीम मुर्शिद इब्ने मुर्शिद असा के अकीदो सिखारियो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकै दीर जेकर चाही अहद को मिलना साईं चवे तो अल्लाह साईं ये न मिलंदे हुजूर जो इस्म पुकार जिक्र पुकार तो यकीनन उन्हें जिक्र सा गडो गड तुझा बेड़ा पार थींदा जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकै दीर जिथा जो वेखे नाम मुहम्मद चमखिया ते ले दीर छा त इश्क हुजूर तो हुजूर आ पर हुजूर जे इस्म के चुमण जो असा जे पीर असा के इश्क सिखाए साईं भला ये छो था चो साईं फरमायो बिना मोहम्मद रब को मगज के अपने आप को लड़ बिना मोहम्मद रब को मगज के अपने आप को लड़ बिना सफावड़ खीर बिलोड़न मुफ्त मगज न खपे दीर जेकर चाही अहद को मिलना इहो इश्क असा के असा जे कामिल पीर सिखारियो ओ साईं जन वट माण्हू आया साईं अवा वट सिक्को आ माना डोकड़न ठाहिण वारी मशीन आ पीर मिठा साईं फरमायो हा बा तवा के डोकड़ खपन छा जिन से या मशीन छापो लगियो फौज पुलिस बीठी आ रहमतपुर दरगाह असील साईं जो हा बा हाने जने मानू फकीरन के चयो बाबा पाने पीर के कढो तसा उन्हें का सिक्के वाली मशीन डोकड़न वाली हेडा फकीर की पियो लंगर हले की पियो कम हले
चई बाबा ये अल्लाह जो कामिल वली जने पाजी मर्जी सा नमाज ते निकरे छो त अल्लाह जी जाते बाबरकात कुरान करीम में पाजे महबूब आका रहमत वारे हबीब जी दरबार जो बे अदब सिखारियो आ त ही उन महबूब जे दीन जा रूहानी आलिम है सा सते कोन साईं के घुराईंदा नमाज जे टाइम ते पीर मिठा रहमतुल्लाह अलैह निकरी आया वडा वडा फौजी जर्नल कर्नल पुलिस इंतजामिया साईं नमाज पढ़ी फारिग थिया गुलामन खलीफन अर्ज कयो कि भला ही मामलो पुलिस आई है साईं फरमायो सब करो ना सब नहीं सब आया साईं फरमायो केड़ी गाल है तुसा को इथे केर घिन आया है कि साईं सा आया हूं तो तुझे मथा फरियाद इल्जाम केड़ो इल्जाम चे कुरान तो वट सिक्को चे हां मैं कने सिक्का है फकीर के चो फकीर कुरान करीम खणी आयो ची खोल कर्नल जनरल ची कुरान चौथो जी खबर ना है साईं फरमायो एक देखो कुरान पाक दी ज़ियारत करो खोले ज़ियारत कयो सबनी साईं फरमायो हुन मैं को देओ साईं पंजे सामो रखी करे कुरान करीम बंद हो कुरान करीम के खोलियो त नोट पिया निकरन वरी बियो खोलियो त नोट पिया निकरन ट्रियों खोलियो नोट पिया निकरन ऑफिसर हैरान रह जी विया अल्लाह जे कामिल वली फरमायो त मैं कने इहो सिक्के मशीन चा वणो तुसा कने जे डोकड़ ठहन त पैठा साईं फरमायो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी दरबार में एकड़ो साइल गरीब मिस्कीन आयो जैसे गरीब आया मिस्कीन आया मुझी मदद कयो इमाम साईं फरमायो ई पत्थर खणी ले खणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम दम करे कुल शरीफ पड़ी उनके दिनो पत्थर सोनो थी वियो वो होयो कहीं कमजोर ईमान वारो चिंपटी गाला इमाम हुसैन पढ़ियो त नते कुल वला पढ़न सा पत्थर सोनो थी सके तो बिस्मिल्लाह करे बड़ो एकड़ो पत्थर खणी घर में रखी विधई समथा कपड़ो दुरूद शरीफ पढ़ी वरी पढ़े कुल वल्लाह अहद अल्लाह समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुल वल्लाह पढ़ी वरी कपड़े जो पलांद खणे तो सोनो थियो आया न थियो वरी कपड़ो हेठ सजी रात वेठे कुल पढ़ी सुबह जो आयो किबला कल ता मुके पत्थर पढ़ी दिनो कुल पढ़ियो एकड़े दफे सा सोनो थी वियो मु त सजी रात पे कुल पढ़िया मुआरे पत्थर ते सोन त छा चांदी जो भी कोन थियो साईं फरमायो त कुरान सागो आ पर जुबान जो फर्क सुभान अल्लाह जुबान हुसैन वारी नाहे त पीर मिठा फरमायो कुरान सागो आ पर तवा जो अमल होजे न रब रहमान जी मर्जी आ जंके जिथा सुभान अल्लाह करामात पीर मिठा कई असा जे कामिल पीर सजन साईं ले चवंदा है साईं सजन साईं जी का करामत बुधायो मा चवंदो आहियां त मुखे रब जी जात जो कसम मुखा वधी कभी करामत सजन साईं जी आहे सुभान अल्लाह अब एकड़ा मानू वतन बियो करामतों बुधाईंदा पर जे करे जाहिल के मा चवंदो है न त मुजो सजन साईं के सुकल बुंड ते इशारो रखी आंगुर रखी जिक्र जंत हो बुंड बे अल्लाह अल्लाह करण शुरू मुहम्मदी ताज पारायण इने का वधी कभी करामत आहे छा अणपढ़े के मुहम्मदी बाग रखाए मुसल्ले ते रसूलुल्लाह जे दीन जो वर्कर बनाए ऐं अवां जे हिन आलिमन जे आशिकन जे आरिफन जे शहर थाने बुला खान में मोतबर बनाए स्टेज ते विहाराए अवां जे सामो शान मुस्तफा गाराए त सजण पीर जी करामत जो को अकुल कुरान जे दुनिया ते सिको पांजो जमाइण जे घुरो था दुनिया ऐं आखिरत के बनाइण जे घुरो था तकदीर पंहिंजी वरी बिठाइण जे घुरो था अबदी हयाती दोस्त पाइण जे घुरो था महबूद फकत खालिक अकबर के बनायो पीरन ते वनी मायो न वठी वनो तुल न वजायो घुंघरू न चढ़ा मंदिर में वजाए बाहन वलियन जे मज़ारुन ता चढ़ा हटायो अल्लाह जे वली के कुरान वणंदो आ चढ़ो ऐं तुल नाहे वण तवाफ न कयो
अल्लाह जे वलियन जे मज़ारन ते सजदा न कयो, अल्लाह जे वली जी ज़ियारत कयो, कुरान पढ़ो, मुस्तफ़ा जो शान पढ़ो तो मज़ार वारो तोखे दुआ करे ॾिस त बेड़ा पार कीअं था थियनि। महबूद फ़क़त ख़ालिक अकबर खे बणायो, रहबर रसूल हाशमी सरवर के बणायो, गैरां जे अॻियां सिर न झुकायो त मज़ो आ, कुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आ, कुरान खे सीने सां लॻायो त मज़ो आ। अब अज़मत कुरान जी ही महफ़िल आ, अन्ना शेर वडो आ, रात खुटंदी बात कोन खुटंदी, कुछ तहां जे ले रहाया त वरी मता बे जलसे में खुदा चायो ऐं हाफिज आबिद जेड़े आशिक हुक्म कयो न, आजिज पेरे प्यादल पंध पचंदो, छो त मां को किराएदार मुल्ला मौलवी न आहियां, सजण पीर जे सदके अण घुरियो एतिरो मिलंदो आ जो मां ऐं मुंहिंजा बच्चा जिंदगी खुटाए न सघां। सुभान अल्लाह। दीन मुस्तफ़वी जो हकीकी पैगाम पहुचाए ॾिस, ॾिस त सजण पीर जे सदके तोखे कीअं था रंग लॻनि। ताज़ी करामत डब्बा पेक, अवां वेठा आहियो सभई नेक। दोस्तो गोठ करण खान शोरो, वडेरे दीदार हुसैन शोरो, सरदार आ शोरन जो, जाम खान शोरो बल्दिया मिनिस्टर, गुजरल गवर्नमेंट में हाणे बि MP आ, उन जी जामे मस्जिद में मां गुजरल तकरीबन 21 सालन खां खिताबत इमामत जा फराइज निभाया पियो। अञा मूंखे हिन मोहम्मदी बाग ॾाढी न आई ही, तॾहिं खां मूंखे सजण पीर जो हुकुम थियो त वञी तबलीग। सुभान अल्लाह। हींअर ताज़ो मुर्शिदन करीमन मेहरबानी फरमाई, नियाबत सां नवाज़ियूं, हुकुम थियो, अॻ में इजाज़त न हुई कंहिंखे ज़िक्र ॾियण जी, हाणे मुर्शिदन जो हो पैगाम खणी जॾहिं पहुतुसि, कोशिश कयमि त शुरूआत उतां खां कयां जिते मुंहिंजी तकरीर तबलीग ग़ुलामी ॾिनी अथमि। पहुतुसि, ख़बर पई त ॻोठ जे अंदरि सलीम नाले शोरो आ, ताज़ो डॉक्टरनि उन खे लाइलाज करे घर छॾियो आ। पुछण वियो मांसि, मुंहिंजो अदा तबीयत, जेसीं डॉक्टरनि लाइलाज करे छॾियो आ, असरा यूनिवर्सिटी वारनि ही टेस्टूं रिपोर्टूं ॾिनियूं हन, मुंहिंजो जिगर जहिड़ो सॼो मुकम्मल ख़त्म थी चुको आ, हाणे चवनि था त पंहिंजे कहीं भातीअ खे मिट माइट या पुट खे वठी उन जूं टेस्टूं कराए, पेवंदकारी थींदी, उन जो जहिड़ो कटे तोखे लॻाईंदा, हू नौजवान बि ख़ुशि थींदो, पर जहिड़ो जेसीं ताईं तुंहिंजो वरी सलामत रहंदो, कुझु हयाती जा ॾींहं वधी पवंदा। टेस्टूं रिपोर्टूं डॉक्टर मेडिकल बोर्ड वेही फाइनल फैसलो ॾिनो, पुट खे वठी वियो, उन जूं टेस्टूं कयूं, ख़बर पई त बाबा हिन जो गुर्दो, हिन जो जेको जहिड़ो आहे उहो हिन खे लॻे थो ऐं इन जो ई जहिड़ो पेवंदकारी थींदो। संदसि पुट जो नालो शागिर्द आहे मुंहिंजो नवीद आहे। हू सिधो हितां इस्लामाबाद वञण जे लाइ तयारु थिया, मूंखे चयो साईं दुआ कयो, उन जंहिं ॾिहाड़े वञणा हा उन ॾिहाड़े ते पहुतुसि, चईसीं दुआ, मुंहिंजो दुआ मां केरु थींदो आहियां, लेकिन हा दुआ सां गॾु शिफ़ा जो समर हिकु अमानत आहे जेका मुंहिंजे कामिल पीर मूंखे ॾिनी आहे, चवीं त तोखे उहो सोन ते सुहागे वारो रंग ॾियां। चईसीं बिल्कुलु ॾियो। त मूं उनखे ज़िक्र ॾिनो ऐं वाइदो वरितो मांसि त हाणे ही ज़िक्र कमाईंदे भली तूं इस्पताल वञ, ऐं जेॾी महिल बि वेठो आहीं ज़िक्र सां गॾोगॾु बावुज़ू थी मुंहिंजे आका ते दुरूद ज़ुबान सां ऐं दिलि सां ज़िक्र। उन ॾिहाड़े राति जो हिनखे हितां एम्बुलेंस में गाॾी में सुम्हारे इस्लामाबाद वठी विया। उते का वरी इस्पताल आहे जिते ॿाहिरनि मुल्कनि जो मेडिकल बोर्ड ईंदो आहे, उहो ऑपरेशन कंदा आहिनि। शुरूआती तौर ते जॾहिं ही वियो त वञण खां पोइ हिन जूं टेस्टूं, चई बाबा टेस्टूं रिपोर्टूं थींदियूं, हफ़्ते खां पोइ रिज़ल्ट ईंदी, पोइ डॉक्टरनि जो मेडिकल बोर्ड ईंदो, पोइ पाण फ़ैसिलो कंदासीं।
हितां वारियूं मुकम्मल टेस्टूं असरा यूनिवर्सिटी वारियूं बि खणी वियो। खणी वञण खां पोइ जॾहिं हुननि डॉक्टरनि टेस्टूं कयूं, रिपोर्टूं कयूं, त टेस्टूं रिपोर्टूं ॾिसण खां पोइ हफ़्तो थी वियो। मेडिकल बोर्ड मथां आयो, बाबा अॼु हिन जो ऑपरेशन थियण जो फ़ैसिलो थियणो आहे। रिपोर्टूं हुननि जेके इस्लामाबाद पंहिंजी अस्पताल जूं कयूं हुयूं उहे बि डॉक्टर ॾिसनि पिया त असरा यूनिवर्सिटी वारियूं रिपोर्टूं बि ॾिसनि पिया। डॉक्टरनि चयो, बाबा सलीम तूं आहे? साईं हा। रिपोर्टूं तुंहिंजूं आहिनि? चई साईं हा मुंहिंजूं आहिनि। चई तुंहिंजूं रिपोर्टूं त लॻनि ई कोन थियूं। चई साईं मुंहिंजूं आहिनि। भाउ गॾु हो, पुटु गॾु हो। चई बाबा उतां जूं तुंहिंजूं रिपोर्टूं त तोखे लाइलाज करे छॾियो अथनि, पर ही जेके असां हाणे रिपोर्टूं कयूं आहिनि हिन में त तूं जेरे जो मरीज़ आहीं, तूं जिगर जो मरीज़ आहीं ई कोन। असां तुंहिंजो ऑपरेशन छाजो कयूं ऐं उहो हफ़्तो जेको ही रहियो क़ल्बी ज़िक्र जो फ़ाइदो वरितई ऐं उन क़ल्बी ज़िक्र खां पोइ हू पाण चवे थो त साईं मां हा हिकिड़ो कमु कयो आहे। चई ॾे ख़बर छा कयो थी? चई हफ़्तो सॼो मूं दिलि जो ज़िक्र कयो आहे ऐं उन क़ल्बी ज़िक्र जो ई इहो समर थी सघे थो, बाक़ी ॿियो मूं वटि को अमल। ज़िक्र जो इहो फ़ाइदो आहे जेको असांजा कामिल मुर्शिद मुरब्बी असांखे ॾियनि था। इहो फ़ाइदो जंहिं वरितो आहे उन खां पुछी ॾिसो। ज़िक्र ख़ुदा क़ल्बी ज़िक्र आहे ऐं यकीनन उहो ज़िक्र असांखे असांजे कामिल पीर ॾिनो आहे जेको असां पैगाम दर दर पहुचाईंदा आहियूं। अव्हां बि चाहियो था त पोइ मुंहिंजे कामिल पीर सॼण जो इहो अव्हां जे हद जो को बि ख़लीफ़ो साहब हुजे, ज़िक्र जी आम इजाज़त मुर्शिद ॾींदा आहिनि। का पाबंदी का हदबंदी न आहे। क़ल्बी ज़िक्र ज़ुबान ते शुक्र हुजे, यकीनन तव्हांखे फ़ाइदो थींदो। असांजे कामिल पीर सॼण जे सोहबत में बेनिमाज़ी नमाज़ी थियनि था। इन खां वधीक ॿी का बि करामत न आहे। दोस्तो अव्हांखे हथ जो सरदार सॾु कंदो आहे, जुती न पाईंदा आहियो। पगदार सॾु कंदो आहे, जुती न पाईंदा आहियो। पर जॾहिं 5 वक़्त वांगुरु अल्लाहु अकबर चई सॾु कंदो आहे, तव्हां उन पाक परवरदिगार जे सॾ ते केतिरो ध्यानु ॾिनो आहे। कॾहिं मां गुनहगार पंहिंजो पाण खां पुछी ॾिसी, ही लाउड स्पीकर तुंहिंजे लाइ दलील आहिनि त तो बांग ॿुधी ही जवाब कहिड़ो ॾिनो? ख़ुदा जे सॾ ते तो लबैक चयो या न चयो? निमाज़ मोमिन ऐं काफ़र जे दरमियान सुञाणप आहे। मोमिन ऐं काफ़र में इहो ई त फ़र्क़ु आहे। रोज़ा भी मोमिन ते फर्ज, निमाज भी मोमिन ते फर्ज। जे तू पान के मोमिन चवाई थो त निमाज सां नीह रख, छो त मुझे आका रहमत लिल आलमीन हबीब फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन, निमाज मोमिन जो मेराज आ। मौला अली शेर जली हक जे वली खां पुछो, सोना अली तू निमाज पढ़ंदो आ, भला जे रब जो सजदो कंदो आ तो उन्हें रब के ॾिठो आ? मौला अली फरमायो त मां निमाज में हिकिड़ो सजदो करे ॿियो सजदो पो कंदो आहियां, पहिरीं पंहिंजे रब जो दीदार। सुभान अल्लाह। सही कीअं चई? हुजूर चयो आहे न अस्सलात मेराजुल मोमिनीन, निमाज अल्लाह सां ॻाल्हाइण कचहरी करण जो ज़रियो आहे। खुदाए अज़्ज़ व जल जी दरबार में उन्हें जे इस्तग़फ़ार जे हवाले सां खुदा जी ज़ाते बाबरकात जो जॾहिं तूं बंजी पवंदे न त यकीनन जंहिंजो रब तंहिंजो सभु। निमाज़ीअ ते करम इहो आहे त जिस्म पाक, कपड़ा पाक, बावुज़ू रहे। 5 वक्त वुज़ू करण वारा बरोज़े महशर तुंहिंजा वुज़ू वारा उज़वा। महशर जे मैदान में जॾहिं ही ज़मीन ट्रामे जियां ततल हूंदी, सिज नेज़े बराबर हूंदो, तॾहिं तो निमाज़ीअ जा वुज़ू वारा उज़वा चमकंदा। तोखे ॻणती न ॻारो काफ़र जो मुहकार। नमाज जरूर पढ़ो, रोजा खुदा जो फर्ज आहिनि। तू केतिरो मरीज़ आहीं रियायत। हिकिड़े दोस्त के चयमि साईं रोजा जैसे ही दुनिया मुसाफिर खानो आ, सफर में रोजा ना आहिनि। मां चयो वाह जी सोच रखी अथई।
तुझे सफर ऐं तुझे मर्ज खां अल्लाह वाकिफ़ आ। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक तो खुदा सां धोखो नथो करे। केड़े सफर में आही ऐं केड़े मुसाफिर ते अल्लाह रियायत कई आ, तू उन्हें जो केड़ो दलील पियो दी, केड़े तबीयत सही ना है। एकड़े दोस्त के चम रोजो रख सही तबीयत सही ना है। मुझो तुझी तबीयत जो अल्लाह वाकिफ़ आ। जेकरे वाके डॉक्टर जे बुधायल उन मर्ज मुताबिक तबीयत सही ना है तो जने सही थे तो रोजा रख जाए, बाकी जे सही थे नथो रखी तो वो अल्लाह भी पुजंदी तू असा मुलन खां कोन सुधर। तो यकीनन असा अल्लाह वारन जी सोबत अख्तियार कयूं। दुनिया में दावे साईं फरमाइश कई आ पर नहीं सिपड़ी तो ता के बुधाया। दुनिया में दावे दार घणा पर अमली कम सजन पीर जो। नफरत जो नालो ही कोने, मोहब्बत ही मोहब्बत आ। जई गाल में परेशान हो जी न नेट खोले सिंगर साईं जी तकरीर बुध, तोजे सवाल जो जवाब उन्हें मां मिलंदो। अन्या बियो खिताब बुध, अन्या टे खिताब गौर सां बुध, तो जो रूहानी मसलो बे हल, दुनियावी मसलो बे हल। दुनिया में दावे दार घणा पर अमली कम सजन पीर जो आथ्या। नाराहणी निर्वार घणा पर अमली कम मुझे पीर जो आ। मिलो फैज मुहम्मद अरबिया खां मिठे पीराई सोने साईं खे क्या पंहिंजे मुँह पगदार घणा पर अमली कम मुझे पीर जो। है रखी दर्द दिली जा दीन सदी कई मर्द मुजाहिद पैदा क्या इहे बियन बेवंडियावे चार घणा पर अमली कम मुझे पीर जो आ। अज शरई लिबास बुधी चलो वली हुजण जे ले आलिम शर्त। वली कंखे सडबो आ, विलायत जे लाए आलिम हुजण शर्त आ। तॾहिं मूं चयो अज शरई लिबास मंजिल की कई नकुली पीरन शाबर थी था कन तस्बीह तवार घणा पर अमली कम मुझे पीर जो आ। वठी दामन हुजे के सजण जी व्यासे आबिद ज़ाहिद बणजी व्या। छो तो वरी दोस्त जी चिट्ठी ईंदी इशारा समझी वियुस। ओ सभनी खे नवाज़ई नज़र सां, सभनी खे नवाज़ई नज़र सां। नेकन जी लिस्ट में गणजी व्यासे आबिद ज़ाहिद बणजी व्या। माण्हुनि चयो आजिज़ छा ॾिठो अथई? मूं हीअं चयो ओ हिन दर ता मिलियो आ हो तुहकी महबूब मोहम्मद महबूब की। अग जाहिल हुआ हिते आमिल था गालियूं खोड़न काई गण जी आसे आबिद ज़ाहिद बणजी व्या। भला छा थो सजण वटां मिलई? मूं छा अर्ज़ कयो? ओ कुरान पढ़ी तो हक डसे सब कंहिंखे सोना सबक डसे। कामिल वली जी गोले गली खणी खाक शफा कदमन जी व्यासे आबिद ज़ाहिद बणजी व्या। ओ वरती लाशारी आजिज़ दामन थी तुझो कब्र हशर जो बेज़ामिन थई। सारग दिल बर जी कर घर घर ही हस्ती सारा फिर जी आसे आबिद ज़ाहिद बणजी व्या। वालैना जादे रहमत तेरा खो सलाम शमे बज़ में हिदायत मेरा सलाम शमे बज़ में हिदायत मेरा।
जिसमें अदहर पे बैठी नमाज़ी कभी, जिसमें अदहर पे बैठी नमाज़ी कभी, उनकी आला हिफाजत बेड़ा ओ सलाम शमए बज़ में हिदायत बेड़ा ओ सलाम शमए बज़ में हिदायत बेड़ा ओ सलाम। हम यहाँ से पुकारे वहाँ से, हम यहाँ से पुकारे वहाँ सुने, उनकी आला समात पे लाखों सलाम शमए